अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 19 मई वेनसडे ऐं 11:15 थिया आहिनि। कम वारी माई हाणे हली वई। खीर काढ़े रखियमि ऐं हीअ 2-3 ॾींहंनि जो बचियल खीर हो त उनखे मिक्स करे काढ़े रखियो, जंहिंमां वरी पोइ असां फाइनली ॾही ठाहींदा आहियूं। राति वारा कुझु चांवर बचियल हुया त मां उन्हनि खे पचाए हिननि जो भत ठाहे छॾियो आहे, जेको मुंहिंजो मोस्ट फेवरेट आहे। त कंहिं हल्की बुख में मां इहो खाई वठंदसि। सो व्लॉग जी इब्तिदा थी वई आहे हिन महिल खां, ऐं अॻियां जेको बि आहे उहो तव्हां सां मां ज़रूरु इनशाला शेयर कंदसि। अॼु मां तव्हां सां बुक थी शेयर कयां। ॾाढो पुराणो आहे। जॾहिं सुगंध सुराण नंढियूं हूंदियूं हुयूं त मां हीअ किताबु वरितो संडे बाज़ार मां, ऐं ब्रेड्स एंड बोज़। त हिन मां ॾिसी मां हिननि जे जा कुझु न कुझु हेयर स्टाइल बि ठाहींदी हुअमि, यानी उहो प्राइमरी में पढ़ंदियूं तॾहिं क्लास 4 या 5 में हूंदी आहे शायदि, उनखां नंढियूं हुजनि। त हिन में हे मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बोज़ ऐं रिबन्स ऐं इहे सेखारियल आहिनि, ऐं कुझु हेयर स्टाइल बि सेखारियल आहिनि। त मां सोचां पई त कुझु बोज़ ऐं अहिड़ा क्लिप्स मां जेके आहिनि शेयर कयां त ठाहिणु सेखारियां। त पोइ मूंखे हिन किताब जी यादि आई त मूं चयो हा हीअ आहे, त हिन मां असां जेको आहे इहे शयूं ॾिसी करे सिखी था सघूं, ठाहे था सघूं। ऐं पोइ मूंखे आइडिया आयो त इहो मां तव्हां सां शेयर बि कयां। त हिन में ॾिसो त कीअं मटीरियल्स सभु ॾेखारियल आहिनि, रिबन्स वग़ैरह, ग्लू छा छा हिन में खपंदो, ऐं मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हेयर स्टाइल आहिनि। कहिड़ा कहिड़ा किताब दुनिया में अवेलेबल आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हांखे शौक़ु आहे त तव्हां कुझु बि जेको आहे पंहिंजी मर्ज़ीअ जो मार्केट मां ॻोल्हे था वठो। सो हीअ तव्हां ॾिसी सघो था, मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा बोज़। तमामु हिकिड़ो ख़ूबसूरत बुक आहे। हीअ हिन जे वारनि में जेके गुल विधल आहिनि, सो मूंखे इहो ख़्यालु आयो त मूं चयो हिन मां कुझु ठाहिणु सेखारियां। पोइ हिकदमि मां सोचियो त शेयर बि करे छॾियां त बहितरु आहे। छो त हिन खां पहिरियों बि मां तव्हां सां कुझु बुक्स पंहिंजा शेयर कया आहिनि, ऐं हिन में सॼा स्टेप बाय स्टेप जेके आहिनि हेयर स्टाइल, सो सभु त न, पर हिननि मां उन महिल जेतिरा बि हुननि जा वार हूंदा हुआ त उन हिसाब सां मां हुननि खे कुझु न कुझु ज़रूरु ठाहींदी हुअमि हुननि जा वार। ऐं हीअ मुख़्तलिफ़ क़िस्म जा रिबन सेखारियल आहिनि, बोज़ सेखारियल आहिनि, क्लिप्स आहिनि। सो हीअ ॾाढो इंट्रस्टिंग हिकिड़ो किताबु आहे, ऐं टीनेज जेके या बिल्कुलु जेके ॿार आहिनि या टीनेज गर्ल्स आहिनि उन्हनि जे लाइ इहे बेस्ट आहे। हे स्क्रंची त मां सेखारे चुकी आहियां सिबणु, ऐं अञा कुझु न कुझु प्लैनिंग आहे। ॾिसंदमि हिन मां मूंखे छा कहिड़ी शइ थी सूट करे जेका ईज़ीली सेखारे सघिजे, त उहा मां तव्हांखे सेखारींदमि। बसि मक़सदु इहो आहे त बुक मां तव्हां सां शेयर पई करणु चाहियां त जेकॾहिं तव्हां चाहियो त तव्हां पंहिंजी मर्ज़ीअ जी शइ मार्केट मां ॻोल्हे वठंदा आहियो। ऐं जीअं त असां सदाईं जेको तलाश में रहंदा आहियूं, ऐं असांखे को हिकिड़ो शौक़ु नाहे, हर क्राफ्ट जो शौक़ु आहे, कुकिंग जो शौक़ु आहे। कुकिंग में बि हिकिड़ी माना जेका आहे वैरायटी आहे। त पोइ असां पिया तलाश में हूंदा आहियूं सदाईं जुस्तजू में। अॼुकल्ह ॾाढो मूंखे अफ़सोस थो थिए त बुक्स ऐं मैगज़ीन्स अवेलेबल न आहिनि हिते असांजे वेझे वीकली बाज़ार्स में। सो बसि जेके पहिरियों जा वरितल आहिनि उन्हनि खे ई ॾिसी ॾिसी दिलि ख़ुशि कंदा आहियूं। त हीअ हिकिड़ा बहितरीनु ऐं इलाही आहे, अञा इलाही सारो आहे किताबु, याने इलाही आइडियाज़ आहिनि हिन में, तमामु हिक खां हिकु वधीक ख़ूबसूरत। सो इरादो हुयो ॾिसां थी कुझु वीडियोज़ ठाहींदमि इनशाला मां। ब्रेड्स त न, बोज़ जूं चोटियूं त हाणे मां नथी सेखारे सघां। सो इहो बुक तव्हां सां शेयर करिणो हो। त हीउ ॾाढो सारो पुराणो किताबु, ऐं शिकिल मां बि हाणे लॻे थो पुराणो थी वियो आहे, पर ॾाढो यूज़फुल, ॾाढो काराइतो किताबु आहे। कोशिशि कंदमि त हिन मां हाणे मां जेको कुझु ठाहियां उहो वरी पोइ राजिया जे हवाले थींदो, या हादिया त अञा नंढड़ी आहे, हर शइ लाहे थी छॾे मथे मां। सो इहो हुयो मुंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत यादगार किताबु। 12 थिया आहिनि, ऐं हिकिड़ी नंढड़ी शॉर्ट वीडियो ठाहियमि, उहा यूट्यूब ते शेयर कई अथमि। ऐं हाणे जेको आहे कुझु थोरो हल्को फुल्को खाईंदमि, उनखां पोइ कंदमि सिलाई। हिकु थियो आहे सिलाई करण जी कोशिशि कयमि, थोरी देरि सफ़ा दिलि न लॻी त उनखे छॾे ॾिनमि, ऐं अची वई आहियां मां ॿाहिरि। हिते बीठे बीठे सुरण जो इंतज़ारु कंदमि, कुझु हिननि पंहिंजे ॿूटनि ते गौर ऐं फ़िक्र कंदमि
उन्हनि जी थोरी ख़ैर ख़ैरियत ॾिसंदमि ऐं बसि अचण वारी हूंदी सुराण, छो त 1 बजे हुनजी मोकल थींदी आहे ऐं 1 वॼी कुझु मिंट थिया आहिनि हाणे। सो हे ॾाढा वॾा थी विया आहिनि ऐं वीचारा हाणे बीहनि कोन था। उन्हनि जी सार संभाल लहण बि तमामु ज़रूरी हूंदी आहे। हे माशाल्लाह सभिनी में स्पाइडर प्लांट जेको आहे मुंहिंजो, सभिनी प्लांट्स में हिन जा बच्चा वॾा थी विया आहिनि। कंहिं बि महिल हिननि खे त मां कटे ऐं नई कुंडी ठाहे सघां थी। इहो आहे जीअं हे आहे, हिन में 2 वधिया आहिनि त 2 कुंडियूं ठही थियूं सघनि। सो आज़ान थी अचे त मां बंदि थी कयां फ़िलहालु पंहिंजी फ़ोन खे। ॿ थियण वारा आहिनि। निमाज़ पढ़ी छॾी ऐं निमाज़ खां पहिरियों चिकन वारे खे फ़ोन कयो त हे हिकिड़ो ज़िंदा चिकन तोराए करे कटरायो आहे। त इहो आयो आहे, हे गोश्त जेको तव्हां ॾिसो था मां सम्झां थी 1.25 किलो खनि थींदो। त इहो 660 रुपयनि जो आयो आहे। सो हाणे मां लंच में थोरा हे बसर टमाटर मिर्च वग़ैरह विझी पंहिंजे सुराण जे लाइ इहा मां ठाहींदमि थोरी कढ़ाई, ऐं बाक़ी धोई पोई हिसा ऐं उहे मां चिकन फ्रीज़ कंदमि। सो हाणे असांजो लंच टाइम आहे। थोरी अॼु देरि थी वई आहे। हूअं बि सुराणी ईंदी आहे त हमेशह पहिरियों निमाज़ पढ़ंदी आहे, तकड़ में मानी न खाईंदी आहे। ऐं मां बि जीअं त विच में भत खाई चुकी हुयमि त इन करे मूंखे एॾी जल्दी मूंखे बि बुख कोन लॻी। सो हाणे चिकन धोइबो ऐं पचाइबो। अॼु सफ़ा सिलाई जो मूड न आहे। शाम ताईं ॾिसां मतां कुझु करे वञा, बाक़ी लॻे नथो मूंखे आसार न आहिनि। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जो मां सफ़ा जवाबु ॾेई छॾींदी आहियां कंहिं बि कम खे। सो अॼु कुझु अहिड़ा ई हालात आहिनि। सो हाणे मां लंच जी तयारी कयां। लंच खां पोइ तव्हां सां मिलूं था। शाम जा थिया आहिनि 5:30। अज़ान आई आहे 3 पहिरीं जी हाणे। ऐं मां लंच करे सुम्ही पई हुयमि कंटिन्यू, निंड जाग कुझु बि हुयो। बहरहाल जाॻियमि त हे पार्सल आयल हो जेको सुराण वठी रखियो। त हे आयो आहे मूं ॾे गिफ्ट। हे पूरो सूट आहे, हे रओ आहे, उन ते पूरे ते हे गुल भरियल आहिनि, हैंड एम्ब्रॉयडरी। हे पूरी शर्ट आहे, फ्रंट जेको आहे हिन जो पूरो भरियल आहे। ऐं उन सां गॾु आयो आहे हिकिड़ी परफ्यूम। ऐं आई किथां ही फेसबुक पेज आहे ज़हराज़ कलेक्शन बाय समीना इकबाल। हीअ मुंहिंजी प्यारी भेण समीना राजपूत, उन जा कमेंट्स तव्हां पढ़ंदा हूंदव। समीना हे मूंखे गिफ्ट मोकिलियो आहे। मूं वटि लफ़्ज़ न आहिनि, सची ॻाल्हि आहे, मां छा चवां। सम्झी वई आहे, सुञाणे वई आहे मूंखे त कहिड़े क़िस्म जा कपिड़ा वणंदा आहिनि। ऐं हूअ कपिड़ा थी ठाहे, उनजो पंहिंजो बुटीक टाइप कुझु बिज़नेस आहे। त हुन मूं ॾे इहो सूट मोकिलियो आहे, हीअ परफ्यूम। थैंक यू सो मच समीना। ऐं बसि मां छा चवां हाणे, वॾी महिरबानी आहे, कुर्ब हिन मोहबत आहे तव्हांजी जेका मूंखे यादि रहंदी हमेशह। छो त कपिड़ा पुराणा बि थी वञनि त तस्वीरूं पयूं हूंदियूं आहिनि। सो अलाह ताला ख़ुशि रखे ऐं मां ॾाढी ख़ुशि आहियां। ऐं थैंक यू सो मच अगेन एंड अगेन। वॾी महिरबानी, वॾा कुर्ब तव्हांजा। बसि लफ़्ज़ खुटी पिया आहिनि, यकीन कयो। आई एम सो एक्साइटेड। 6:45 थिया आहिनि शाम जा तक़रीबन। ऐं बसि सॼो ॾींहुं हिते ई पलंग ते गुज़री वियो ऑलमोस्ट। कुझु ॾाढो गरम ॾींहुं हो, कुझु करण ते दिलि न पई चए। असां त मंझंदि जो सभु बतियूं वतियूं विसाए कंप्लीट ऊंधे करे घर में दरवाज़ा बि बंदि कयासीं। छो त सुबुह जो ख़बरुनि में ॿुधायूं त कराची में शाम जो मतिलबु मिटी वारियूं हवाऊं ऐं थी सघे थो बूंदाबांदी थिए। त बूंदाबांदी त मोस्ट वेलकम। मिटी वारी हवाउनि जेको असांखे कल्ह मज़ो चखरायो, त असां अॼु मंझंदि जो ई दरवाज़ा बंदि करे सभु पोइ बसि लेटी पियासीं। पोइ निंड जाग हुई, जीअं बि टाइम गुज़री वियो, पर कमु कोन कयो कुझु बि। अॼु सिलाई त बिल्कुलु बि न थी। या त हिकु ॾींहं में मां इलाही कमु थी करे वञा या नथी कयां। सो बहरहाल अॼु जो ॾींहुं गुज़री वियो। ऐं अदी समीना खे त वरी थैंक यू सो मच। सची ॻाल्हि इहा आहे त तव्हां व्यूअर्स जॾहिं मुंहिंजी वीडियोज़ ॾिसो था, एप्रिशिएट कयो था, पंहिंजो टाइम ख़र्चु कयो था मुंहिंजी वीडियो खे ॾिसण जे लाइ, त मुंहिंजे लाइ उहो ई गिफ्ट आहे तव्हांजे तरफ़ां। अलाह गवाह आहे नियतुनि जो त मां कॾहिं बि लालच न रखी आहे त केरु मूंखे तोहफ़ा मोकिले, पर जो को मोकिले थो त उहो उन्हनि जी इंतिहाई मुहबत आहे। ऐं बसि मां एप्रिशिएट थी कयां तव्हांजी इन मुहबतुनि खे। वॾी महिरबानी। समीना जा लख कुर्ब। थोरा टाइम कढणु ऐं का क़ीमती शइ कंहिं मोकिलणु
इहो इंतिहाई इज़हार आहे मुहबत जो। सो थैंक यू सो मच अगेन। त पर प्लीज़ मुंहिंजे लाइ वॾे में वॾो तोहफ़ो इहो थींदो त तव्हां सभई मुंहिंजी वीडियोज़ ॾिसो, कमेंट कयो, पसंदि अचनिव त शेयर कयो, कुझु मशवरा ॾियणु चाहियो त मशवरा ॾेई सघो था मूंखे। त तव्हांजी इन्वॉल्वमेंट जेका आहे, तव्हांजी पूरी तवजो, इहा मुंहिंजे लाइ इलाही अहमियत थी रखे, ऐं ख़ासि तौर ते तव्हांजा कमेंट्स। ऐं मां ॾिसंदी आहियां त 200-250 व्यूज़ अगरि हूंदा आहिनि त कमेंट्स कुल 10-12 हूंदा आहिनि। त कोशिशि कयो, कमेंट कयो, एप्रिशिएट कंदव त मूंखे वधीक ख़ुशी थींदी। या अगरि तव्हां गाइड कंदव, का ख़ामी हुजे तव्हांखे नज़र अचे, तव्हां मूंखे मशवरा ॾेई सघो था, इन में कोई हर्ज न आहे। छो त जॾहिं असां कुझु बि का वीडियो ठाहे ऐं पोस्ट कयूं था त माना असां पब्लिक खे ॾिनी हुआ, ऐं पोइ पब्लिक उन ते पंहिंजा कमेंट्स ॾेई सघे थी। हिकिड़ा अगरि तनक़ीद बि करणी आहे त तमीज़ जे दायरे में रही करे गाइड करे थो सघिजे। ऐं कुझु ॾींहं पहिरियों हिकिड़ो छोकिरो कुझु बदतमीज़ी पियो करे, कॾहिं उल्टी वारा एक्शन पियो ठाहे मुंहिंजे वीडियोज़ ते, त माना मूंखे अफ़सोस थियो। ख़ैर सिक माइंड माण्हू जेके आहिनि उन्हनि खे त कुझु नथो करे सघिजे, पर जेकॾहिं का शइ नथी वणे त उहा गाइड करे थी सघिजे, चई सघिजे थी। सो तव्हांजी महिरबानी आहिनि, तव्हांजा कुर्ब आहिनि, ऐं हेसि ताईं पहुचायो अथव मूंखे 6000 सब्सक्राइबर्स ताईं। तव्हां सभिनीनि जो इहो जेको आहे कंट्रीब्यूशन आहे, न त अकेली त मां त कुझु बि न आहियां। ज़ाहिर आहे मां त ईअं बि ॾींहुं गुज़ारियां, कोई न ॾिसे तॾहिं बि ॾींहुं गुज़ारियां, पर जेको ॾिसे थो मां कंहिंसां शेयर कयां थी तॾहिं मुंहिंजो ॾींहुं गुज़री थो वञे। ख़ुशी थींदी आहे मूंखे जॾहिं तव्हांजा इहे कमेंट्स ईंदा आहिनि त तव्हां घणो कुझु सिखो था मुंहिंजी रोज़ानी ज़िंदगीअ मां, या मुंहिंजे ॻाल्हियुनि मां, या मुंहिंजे तजुर्बनि मां। पोइ मूंखे ख़ुशी थींदी आहे ऐं मुंहिंजी वरी वरी कमु करण ते दिलि चाहींदी आहे। त जेकॾहिं मुंहिंजे हुजण मां, मुंहिंजे कुझु शेयर करण मां कंहिंजो फ़ाइदो थो थिए, कंहिंजो भलो थो थिए, त बसि माना इहो थियो त ज़िंदगी सजाई थी वई न। सो अलाह सी तव्हां सभिनीनि खे सलामत रखे, आबाद रखे, ख़ुशि जो। मुंहिंजे तरफ़ां इलाही सारियूं दुआऊं, इलाही सारो प्यार। इंशाअल्लाह ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ॿाहिरां जा मूंखे काफ़ी कम जमा थी विया आहिनि, पर गर्मी एॾी शदीद आहे, यकीन कयो त निकिरण ते हिमत नथी थिए। सुबुह सवेर हिते दुकान खुलनि कोन था, जो माण्हू सवेर वञी कमु करे अचे, ऐं जॾहिं दुकाननि खुलण जो टाइम आहे त असांखे ॿाहिरि निकिरण जी ज़रूरत नथी थिए। ॾाढी गर्मी आहे, ॾाढी। सो ॾिसूं था मौसम थोरो बहितर थिए त कम काफ़ी जमा थी विया आहिनि ॿाहिरां जा। त मां कोशिशि इहा ई कंदमि त हिकिड़े दफ़े में वञी ऐं सॼा कम निबेरे अचां। सो ज़िंदगी रवां दवा आहे, अलाह से रहम करे सभिनीनि ते, जिते इंसान तकलीफ़ में आहिनि, चाहे तूफ़ान जे करे आहिनि, चाहे जंग जे करे आहिनि, चाहे वबा जे करे आहिनि, अलाह सभिनीनि ते पंहिंजो रहम करे। असांजी दुआऊं आहिनि, अलाह माफ़ु करे। असां बंदा गुनहगार हुन जा बंदा आहियूं, बसि उनजी रहमत वॾी आहे, असांजा अफ़ाल बिल्कुलु बि न आहिनि अहिड़ा, पर अलाह जी रहमत वॾी आहे। सो अलाह सभिनीनि खे पंहिंजी हिफ़ाज़त अमान पनाह में रखे। सो इंशाअल्लाह सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। तेसिताईं अलाह वाहे।